SUP अॻवान सैयद ज़ैन शाह चयो आहे त ॻोठ लगारी विजराणी जे मुतासिरनि खे अकेलो न छॾींदासीं, मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण ताईं संदसि जदोजहद जारी रहंदी। अहम ख़बर आहे, मोरे में ॻोठ लगारी बिजराणी वासी क़ैद ॻोठाणनि जे आज़ादी लाइ जारी एहतजाज में शिरकत दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त मज़लूम ॻोठाणनि ते ज़ुल्म कंदड़नि जो जल्द एहतसाब शुरू थियण वारो आहे। हुन चयो त हिकु जुड़तू केस में क़ैद बेगुनाह ॻोठाणनि जे केस खे एंघाइण लाइ वकीलनि जो मौक़िफ़ ॿुधण बदिरां तारीख़ मथां तारीख़ ॾिनी पई वञे। सैयद ज़ैन शाह चयो त ॻोठ लगारी बिजराणी वासियुनि जी आज़ादी लाइ संदनि पुरअमन जदोजहद जारी रहंदी ऐं वारसनि जी हर तरह जी मदद पिणु कई वेंदी। अहम ख़बर आहे, SUP अॻवान सैयद ज़ैन शाह चयो आहे त ॻोठ लगारी बिजराणी जे मुतासिरनि खे अकेलो कोन छॾींदासीं, मज़लूमनि खे इंसाफ़ ॾियण ताईं संदसि जदोजहद जारी रहंदी। मोरे में ॻोठ लगारी बिजराणी वासी क़ैद ॻोठाणनि जी आज़ादी लाइ जारी एहतजाज में शिरकत दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे सैयद ज़ैन शाह चयो त मज़लूम ॻोठाणनि ते ज़ुल्म कंदड़नि जो जल्द एहतसाब शुरू थियण वारो आहे। हुन चयो त हिकु जुड़तू केस में क़ैद बेगुनाह ॻोठाणनि जे केस खे ईंघाइण लाइ वकीलनि जो मौक़िफ़ ॿुधण बदिरां तारीख़ मथां तारीख़ ॾिनी पई वञे। सैयद ज़ैन शाह चयो त ॻोठ लगारी बिजराणी वासियुनि जी आज़ादी लाइ संदनि पुरअमन जदोजहद जारी रहंदी ऐं वारसनि जी हर तरह जी मदद पिणु कई वेंदी।